अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। दोस्तों, गड़िया सिंह खां वापसीअ ते ॻोठ अली खान वासिल वासी कुतनि जो शौक़ीन मुश्ताक असांखे गॾिजी वियो। अचो त उन सां कयल ॻाल्हि ॿोल अव्हां खे ॿुधायूं। जेको आहे त महिरबानी करे इहो ॿुधायो त अव्हां जो नालो छा आहे ऐं किथां जा आहियो ऐं कुता जेके आहिनि काॾे काए विया आहियो ऐं इहो थोरो हाल अहिवाल। असां सर शिकार ते वियासीं। असांजो नालो आहे मेहताब अली, मुंहिंजो वाल साहब आहे मुश्ताक अली। असां पाण मीराणी आहियूं। किथां जा आहियो? हिते अली खान जा आहियूं। जी सर। जी सर शिकार ते बलाउनि जो शिकार कंदा आहियूं। ईअं जंग में मिड़े गिदड़नि ॿिलनि ते काए वियासीं सर। अच्छा, पोइ अॼु छा जो शिकार कयो आहे? बसि अॼु ईअं जंग में गिदड़नि ॿिलनि ते हेरायूं पिया, नवां आहिनि कुझु पुराणा आहिनि, इन जे करे सर। त हू कबूतर आहे ऐं हीअ नांगी आहे। अच्छा, इन्हनि जेको आहे त अॻ में के मेलियूं वग़ैरह माना ईअं जंग में बचींदा आहियूं सर, जंग खां सवाइ ॿियनि न बचींदा आहियूं। हा, शहरनि ते कोट में बि थींदी। सर मां मुश्ताक नालो आहे, मां अली खान जो आहियां। मां नंढे घोड़े जो शौक़ु कंदो आहियां। ठीकु आहे, शहरनि जी बला बचींदा आहियूं जंग में, शहरनि ते बचींदा आहियूं, गिदड़नि ते बचींदा आहियूं। ठीकु आहे। इहे तव्हांखे माना कुता जेके आहिनि ही आहिनि ॿ या ॿिया बि आहिनि? ॿिया बि ख़ैर गंजनि, माना ईअं सम्झो असां जंग में वेंदा आहियूं शहरनि शिकार ते, असां 100 कुतो काए वेंदा आहियूं। हा, हिननि खे छा खाराईंदा आहियो? जेको मानी बि खाईंदा आहिनि, खीर बि खाईंदा आहिनि। सम्झो सर। पोइ जेको तव्हां हिननि खे मानी जो, खीर जो, मखण जो, ॿियूं शयूं, त एॾो ख़र्चु त हुनजी छा माना वजह? बसि दिलि जो शौक़ु आहे, ॿियो कुझु बि न आहे। दिलि जो शौक़ु आहे। इहो अव्हां माना अॻ में ॿिया तव्हांजा ॿाहिरि जा वॾा बि कंदा हुआ? वॾो वाल साहब कंदो हुयो, उन करे मां थो कयां। मां सां हे मुंहिंजो पुटु आहे। सम्झो न छॾे इन करे। जेके हिते तक़रीबन जेके असांजा तर जा के चङा मुड़ुस भुतार सरदार बि इहो शौक़ु कंदा आहिनि, पोइ अव्हां कहिड़नि कहिड़नि सरदारनि सां कुतनि जी मेल कराई आहे? वॾनि सां न बचींदा आहियूं। असां पंहिंजो ग़रीब आहियूं, पंहिंजी ग़रीब जी संगत आहे। लखमीर नालो बिरोही आहे, खादिम नालो जेहो आहे। सम्झो न, असां उन्हनि सां गॾिजी वेंदा आहियूं। त हिन वक़्त ताईं छा छा तव्हां शिकार करे चुका? असां हिन महिल जेको बि मारिया आहिनि, सूअर मारिया आहिनि, सम्झो गिदड़ मारिया आहिनि, ॿिला मारिया आहिनि। असां इहो शौक़ु कयो आहे। पोइ इहे गिदड़ या सूअर माराए काॾे कंदा आहियो? इहे कुतनि खे खाराए छॾींदा आहियूं। दिलि जो शौक़ु सां ॿियो कुझु बि न आहे। हा, त इन सां गॾोगॾु ॿी तव्हां अॼु छा एक्टिविटीज़ आहिनि इन इहो जेको शिकार ते केॾी महिल वेंदा हो, वरी केॾी महिल मोटी? ठीकु आहे, सुबुह जो आज़ारनि सां वेंदा आहियूं, सॼो ॾींहुं बचींदा आहियूं। उन खां पोइ साईंअ खे चवां चई पंजे बजे मोटी घर हलिया ईंदा आहियूं। अच्छा, हीअ जॾहिं तव्हां कुता माना छॾे ॾींदा हो त हीअ वरी पाण ई टाइम ते मोटींदा आहिनि या तव्हां हिन सां गॾु उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं। कुतनि सां गॾु हूंदा आहियूं। कुता जॻह फिटी कंदासीं, कुतो रड़ंदो अंदरि वञी, चवंदा सूअर ते आहे। ॿाहिरियां कुता बीठा हूंदा, ॿाहिरियों सूअर लिकतो, ॿाहिरियां कुता छॾींदासीं। अच्छा, हीअ जेके कुता आहिनि शिकारी जंहिंखे असां चऊं त इहे माण्हुनि खे बि खाईंदा आहिनि? माण्हू खे राति जो, ॾींहं जो न। ॾींहं जो भले केर बि ॾींहं न खाईंदुसि, खेचल कंदुसि। जीअं साईं हाणे खेचल कयईं, ईअं खेचल कंदो, वात न विझंदो। बाक़ी राति जो केर बि ईंदो, मोह पियो हूंदो। अच्छा, त पोइ हिननि खे तव्हां राति जो ॿधी रखंदा आहियो या छोड़े छॾींदा? असां खोले छॾींदा आहियूं। ॿारहाली आहे, इन करे ॿारहाली खोले छॾींदा आहियूं। पोइ जॾहिं चओ था त राति जो माण्हुनि खे बि खाईंदा आहिनि, खुलियल हूंदो, अगरि माण्हू को आस पास जो अची वञे उनखे खाए त? भली खाएसि, राति जो चोर आहे न साईं। अच्छा, चोर थो न राति जो, ॿियो त न ईंदो चोर जे करे। असां वटि चोरीगिरी ॾाढी आहे। हा, त हिन ई जेके कुता आहिनि तव्हांखे जेके चोर चकारी जे हिसाब सां बि कमु अचनि था? भलो, बिल्कुलु दर ॾाढा खौरा आहिनि। हा। अच्छा, जेके वॾेरनि सां तव्हां शिकार नथा कयो, उन जी वजह छा आहे? उन जी वजह इहा आहे, अमीर आहिनि, असां ग़रीब आहियूं। कॾहिं बि गार ॾेई सघे थो, कॾहिं बि दड़को ॾेई सघे थो। सम्झो साईं, असां उन जे करे वॾनि सां न बचींदा आहियूं। असां पोइ ग़रीबनि लिहाज़ आहे, ग़रीब जी संगत आहे, असां 5 गारियूं ॾिनियूंसीं, 5 ॾींहं वरितियूंसीं। असां अहिड़े लिहाज़ सां असां पाण में ग़रीबी शौक़ु कंदा आहियूं। त साईं महिरबानी करे इहो ॿुधायो त हिन शौक़ में जेतोणीकि कमाई बि कोन्हे का, कुझु जहिड़े की रहंदो खीसे जो ख़र्चु आहे, त तव्हां माना हीअ जेको शौक़ु तव्हां कहिड़े हिसाब सां? सर मां ॾसियो मां, दिली शौक़ु आहे, बसि ॿियो कुझु बि न आहे। बसि संगत शौक़ु करे त असां बि कयूं था। असांजे नंढा हुआसीं, असांजे वाल साहब कोट बि बचींदो हो, जंगू बि बचींदो हो। असांखे उहा आदत पियल आहे, असां उन करे बचूं था। महिरबानी करे इहो जेके कुतनि जा शौक़ीन आहिनि, जेके शाइक़ीन आहिनि असांजे सिंध जा, उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? इन्हनि खे पैगाम ॾींदा त छॾे वञनि त भलो आहे, नथा छॾनि त पोइ दिलि जो शौक़ु आहे, भली बचनि। इहा ई आहे। जेको आहे चवंदा साधार खे मारणो, उन्हनि खे माना पटणो, उन्हनि जो खून वहणु ॾोह न आहे? सर हिकिड़ी अर्ज़ु आहे न त हो पाण माण्हुनि खे मारे थो। जेके असां बचूं था शहरनि ते, उहो पाण माण्हुनि खे मारे थो। ठीकु आहे न साईं।
फ़सुलु ज़ियान थो करे पोइ उन जे करे असां उन्हनि खे तॾहिं पछींदा आहियूं, ॿियो कुझु बि न आहे। बड़ी मेहरबानी था। कुर्बत खादम नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।